अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़ ऐं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ लाड़काणो गुज़िरियल 10 ॾींहंनि खां बरसाति जे गंदे पाणी में बुॾियल आहे। लाड़काणे जे माण्हुनि खे कहिड़ी मजबूरी आहे जो उहो ख़ामोशी अख़्तियार करे इन अज़ाब खे मुंहुं पिया ॾियनि। इन ते गुफ़्तगू कबी हिन व्लॉग में इहो ज़िक्र बि कबो त लाड़काणे जे ऑफिसरनि कहिड़नि रवैयनि जे करे कमु करण खां जवाबु ॾिनो आहे। हिन व्लॉग में इहो ज़िक्र बि कबो त जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो किथे किथे वियो ऐं हुन छा छा कयो। हिन व्लॉग में इहो बि ॿुधाईंदासीं त कराची में जेके बरसाति मुतासिर अचनि पिया उन्हनि जे अचण ते आख़िर एतिराज़ कंहिंखे आहे, केरु पियो साज़िश करे। नाज़रीन, सॼी सिंध बरसाति जी तबाही सबबु मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। किरोड़े माण्हू मुतासिर आहिनि, लखे जेके माण्हू आहिनि उहे बेघर थिया आहिनि। मजाल आहे जो सरकार जे कन ते का जूं भिजरी हुजे। बेयारो मददगार आहिनि माण्हू, बाज़ाब्ता तौर ते सरकार उन्हनि माण्हुनि जी मालिकी न करे सघी आहे। बाज़ाब्ता तौर ते उन्हनि मुतासिरनि ताईं सरकारी इमदाद न पहुची सघी आहे। मुख़्तलिफ़ NGOs, मुख़्तलिफ़ जेके सरहदी वारा माण्हू पंहिंजी मदद पाण तहत कोशिशूं कनि पिया, उन्हनि माण्हुनि ताईं वञनि पिया, उन्हनि ताईं पहुचनि पिया, पर अमली तौर ते सरकार किथे बि नज़र नथी अचे। रुॻो सिर्फ़ु दावाउनि खां सवाइ, प्रेस कॉन्फ्रेंस खां सवाइ किथे बि सरकार नज़र नथी अचे। नई सरकारी जेके नुमाइंदा आहिनि उहे नियतनि किथे पोइ कमु बि कनि पिया। मां जीअं इंट्रो में ज़िक्र कयो लाड़काणे जो, लाड़काणो जेको शहरु आहे उनजो नालो खणण सां ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो तसवुरु ज़हन में ईंदो आहे। लाड़काणो शहर जो नालो खणण सां बेनज़ीर भुट्टो जो तसवुरु ज़हन में ईंदो आहे। लाड़काणे जो नालो अगरि तव्हां खणंदो तव्हांखे बिलावल भुट्टो जो तसवुरु ज़हन में ईंदो। ईअं खणी चऊं लाड़काणे जो नालो खणण सां तव्हांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध सरकार सभु तव्हांजी नज़र में ई तव्हांजे साम्हूं नज़रनि जे अॻियां अची वेंदा आहिनि। उन लाड़काणे जी हालत इहा आहे जंहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इक़्तिदार ॾिनो आहे। गुज़िरियल 14 सालनि खां सिंध जे मथां हाकिम थिया वेठा आहिनि, सिंध मथां हुकूमत कनि पिया। 10 ॾींहं गुज़री विया आहिनि बरसाति खे लाड़काणे जे घिटियुनि मां, लाड़काणे जे मोहलनि मां, लाड़काणे जे अस्पतालनि मां, लाड़काणे जे स्कूलनि मां, लाड़काणे जे कॉलेजिस मां गंदो पाणी न कढी सघिया आहिनि। छा वसीला न आहिनि? हेॾी वॾी सरकार आहे, हेॾी वॾी हुकूमत आहे, अगरि चाहिनि त 10 ॾींहंनि अंदरि वॾो मामिलो न आहे जो हुकूमत जेको आहे त पाणी न कढी सघे। पर शायदि हुननि जो कसूर कोन्हे, हुनखे ख़बर आहे माण्हू साबरीन आहिनि, अलाए छा आहिनि। लाड़काणे वारनि जे सब्र खे बि सलाम आहे जो स्कूल वञे, उहे जो स्कूल त बंदि आहिनि, अस्पताल वञनि था, मरीज़ खणी था वञनि, पाणी मां झाके था वञनि, मुख़्तलिफ़ कमनि कारनि सबबु निकिरनि था, पंहिंजे घर जी ज़रूरतूं शयूं वठण लाइ निकिरनि था, उन पाणी मां झाके था वञनि। मजाल आहे जो को माण्हू पुछियो हुजे, मजाल आहे जो कंहिं माण्हू मज़ामत कई हुजे। माण्हू साबरीन लॻा पिया आहिनि ऐं हुकूमत खे बि का परवाह कोन्हे, चूंडियल नुमाइंदनि खे बि का परवाह कोन्हे ऐं मुल्क मलीर लॻो पियो आहे 10 ॾींहनि खां। इहो त आहे पाणी न निकिरी सघियो आहे। वरी छा आहे त जेके मुतासिर माण्हू आहिनि, उन मुतासिर माण्हुनि लाइ जेको रोज़मर्रा जेको राशन तयारु थिए थो उन ते जीअरनि खे पेट में सूरु पइजी वियो आहे त भई जेको असिस्टेंट कमिश्नर आहे, मुख़्तियारकार आहे, इहे ठीकु कमु नथा कनि, इहे नथा कनि। ऑफिसरनि खे जेको आहे उन्हनि जेको आहे तस्वीरूं ठाहे करे उनखे कटणी ते सोशल मीडिया ते शयूं वायरल कयूं अथनि। असिस्टेंट कमिश्नर लाड़काणे जो उन बाज़ाब्ता तौर ते मुंहिंजी ऑडियो लीक थी आहे, ऑडियो आई आहे मार्केट मैदान ते सोशल मीडिया ते आई आहे। उनमें उहो वाज़े तरीक़े सां UC जेको चेयरमैन आहे उन सां गुफ़्तगू थो करे, उनखे चए थो त भई तव्हां जेके चांवर आहिनि चंवरनि में पंहिंजी मुंहिंजी कई बि क़िस्म जी करप्शन कान्हे का। उहो चए थो मुंहिंजी न आहे, माना इहो वज़न नथो करे त केरु आहे केरु न आहे। उहो इशारो मुमकिन आहे तव्हां उहो उन जो मतिलबु इहो त मुंहिंजी न आहे त तव्हां पीपल्स पार्टी वारनि खे पंहिंजी करप्शन शामिल आहे, कंहिंजी रज़ामंदी सां इहे अहिड़ा चांवर तयारु थियनि था। मुंहिंजी उन काई उहो करप्शन कान्हे का, पर तव्हां जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु ट्रेंड हलायो आहे, जेके तस्वीरूं कटणी करे तव्हां मोकिलियूं आहिनि ऐं सोशल मीडिया ते चाढ़ियूं तस्वीरूं, उहे मुख़्तलिफ़ पाकिस्तान जा ऑफिसर असांखे जेको आहे मेंशन करे असांखे मोकिलीनि था, व्हाट्सअप कनि था। तंहिंजे करे अहिड़ी नौकिरी नाहे करणी। इहो देगू ॼाणो तव्हां ॼाणो, इहो चांवर ॼाणो तव्हां ॼाणो, तव्हां माण्हू खे कबाब खारायो, तव्हां माण्हू खे तिका खारायो, तव्हां माण्हू खे जेको वणेसि उन खाराइजो। असां बसि कईसीं, असां हथ मथे खे मां कमु न कंदुमि। उहो UC जो चेयरमैन भई जवाबु उनखे चए थो त साईं चांवर अहिड़ा आहिनि, चांवर को जेल जो कैदी बि न खाए। भई न खाए त पाण हिन ऑफिसर जो ॾोह त कोन्हे। हिन ऑफिसर खे मुंहिंजे ख़्याल में जेको जेतिरे अंदाज़ में चयो वेंदो, जेको हिसो ॾिनो वियो हूंदो, हे पैसा थी तूं देगनि ते कजांइ, बाक़ी काग़ज़ी कारवाई कमु पूरो कजांइ। उहो सॼी सिंध खे ख़बर आहे त चूंडियल जेके नुमाइंदा हूंदा आहिनि सॼो उन्हनि जे आशीर्वाद सां DC BC जेके मामला हलनि था सभु उनजी रज़ामंदी सां हलनि था। ऑफिसर
अहिड़ी नौकिरी न बि करणु घुरिजे, ज़रूरी कोन्हे माण्हू जा जेके ध्यानदार माण्हू आहिनि, जेको आहे माना बाकिरदार माण्हू आहिनि, ॿुधाए जवाबु ॾेई सघनि था, न बि करे सघनि था। पर हिते माण्हू नौकिरियुनि जे करे, पोस्टनि जे करे मजबूरी में हलनि पिया था। पर मां चवण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त चूंडियल नुमाइंदनि जी रज़ामंदी खां सवाइ अहिड़ा चांवर तयारु न थींदा हूंदा। तव्हां माण्हू खे अहिड़ा चांवर खारायो था। मां चवण जो मक़सदु इहो आहे त उनजे रवैयनि सबबु जेके ग़रीब मुतासिरनि जा पैसा आहिनि उन्हनि में बि जियाला जी नज़र आहे, उहे बि करप्शन नज़र थियनि था। तंहिंजे करे नतीजनि तौरु ऑफिसर गारियूं खाइनि था, जियाला जेके पहिरियों खाधल आहिनि उहे छिता थियनि था ऐं हिक ॿिए सां था विढ़नि। आख़िर ऑफिसर चवंदा असां कमु न कंदासीं। इहा आहे लाड़काणे जी सूरत हाल। हाणे तव्हां अंदाज़ो करे वठो, लाड़काणो उहो शहर आहे जेको पीपल्स पार्टी, मां पहिरियों जो तसवर कयो सॼो पीपल्स पार्टी सॼी क़यादत साम्हूं अची वेंदी आहे। उन शहर सां अगरि इहो रवैयो आहे त पोइ सिंध जे शिकारपुर सां छा रवैयो हूंदो, सिंध जेको आहे जेकाबाद सां छा रवैयो हूंदो, कश्मीर सां छा रवैयो हूंदो, सागर सां छा हूंदो, ख़ैरपुर सां छा हूंदो। चलो नवाब शाह भाई ज़रदारी साहिब जो शहर आहे, उनजी त का उहो ई न आहे, ॻाल्हि ई नथा करे सघूं। उहो त हाणे बादशाह साहिबु उनजो शहर आहे। पर सिंध जे ॿियनि शहरनि में कहिड़ी हालत हूंदी? सभिनि जे साम्हूं हालत, रस्तनि ते पाणी बीठल आहे, केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि। सिंध जा माण्हू बरसातनि खे मुंहुं ॾियनि या बस नथा कनि त वरी पोइ गप खे था मुंहुं ॾियनि। गप खां जान छूटे थी, पोइ महीने खनि खां लोड़ण खां पोइ त उहा साॻी मिटी धूड़ वरी 6 महीना उहा मिटी धूड़ मुंहं में थी पए। इहो ई असांजो मुक़दर आहे, ईअं ई पिया असां हलूं पिया। त इहो आहे हिन जो रवैयो, इहो आहे जेको मुतासिरनि जे पैसनि ते जहिड़ो, इहो ऑफिसरनि जो जवाबु ॾियणु, इहो आहे लाड़काणे जो गंदो पाणी नथो निकिरे। इहा आहे पीपल्स पार्टी 14 सालनि जी सरकार, इहा आहे हिननि जी जेको आहे इंतिज़ामिया, इहो आहे हिननि जो जेको आहे छा गुड गवर्नेंस चई सघूं था। बसि हले पियो सिस्टम जेको, इहा आहे हिननि जी गवर्नेंस आहे। उनखां अलावा हाणे बिलावल भुट्टो साहिबु लाड़काणे वियो, जरगमाल हुजे, हिननि जेके माफ़ियाज़ आहिनि, जेके अक्सर दावतनि में बि निजी महफ़िलनि में बि वज़ीर मुशी चवंदा असां माफ़ियाज़ हूं, वॾेरा माफ़ियाज़ हूं। उन माफ़ियाज़ जे घेरे में वियो आहे, स्कूलनि में पंहिंजा नौकर चाकर बीहारे ॾेखारे सॼा रस्ता ओके करे। माना एॾो नादान बिलावल बि कोन्हे, मुंहिंजी रज़ामंदी बि ज़रूरु शामिलु हूंदी, एॾो नादान त कोन्हे जो हीअं घेरो करे वठी विया हुजनि, साईं वञी करे अधो घुमी फिरी मोटी आयो, अलाह कुल पीरांदा ख़ैरु थी वियो। हाणे इहे बिलावल जो रवैयो आहे। वरी ॿिए तरफ़ जंहिं सियासत जो शौक़ु कोन्हे, जेका माना सियासत खां लातालुक आहे, फ़क़ीर तर्ज़ जो नौजवान आहे, माना फुल दरवेश जेके चइबो दरवेश स्टाइल जो माण्हू आहे, उहो उन्हनि हारनि ॾे वियो आहे, हिक हिक जे घर वियो आहे, सभिनि हारनि ॾे वियो आहे। सभिनि खे वञी करे उन्हनि चयो आहे भई मां जेतिरो मुंहिंजो वस आहे, जेतिरो मुंहिंजो वस हलंदो, मां तव्हांजी मदद कंदुसि, बेफ़िक्र थिजो। हिक हिक जे घर वियो आहे, पाणी जाॻिया, रस्ता जाॻे वियो आहे, किथां किथां वियो आहे। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकु हिकु पंहिंजे हारी ॾे वियो आहे। उनखे वोट बि न आहे वठणो कंहिंखां, बिलावल वांगुरु कंहिंखे वोट वठणु न वेंदो, सियासत खां परे आहे, तमामु घणो परे आहे। पर पोइ बि सिर्फ़ु उहो अहसासु आहे, हिकु जज़्बो आहे दिलि में, वियो आहे पंहिंजे हारनि ॾे, उन्हनि खे हथ ॾिनी अथसि ॾुखे वक़्तनि में, उन्हनि खे मदद कई अथसि उन्हनि जी, ऐं उन्हनि खे इहो चयो अथसि त भई जेको नुक़सानु थियो आहे नुक़सान जो अज़ालो थींदो। हाणे इहे असांजा रवैया, लाड़काणे मां पाणी नथो निकिरे, ऑफिसर कमु नथा कनि, बिलावल साहिबु वियो त रुखा चकर ॾेई मोटी आयो आहे। लाड़काणे जी अगरि हालत इहा आहे त सिंध जे ॿियनि शहरनि जी हालत छा हूंदी, ॿियनि सां इहे चुनायूं कंदा। ऐं जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो इहो सॼो, उनखां पोइ वरी सॼी सिंध में तबाही आहे। सॼी सिंध जा करोड़े माण्हू मुतासिर आहिनि, लखे घर रही विया आहिनि, माण्हू बेयारो मददगार आहिनि, माण्हू बीमारियुनि में मरनि पिया, किथे पीअण लाइ पाणी कोन्हे, ॿारनि जे लाइ खीर कोन्हे, कंहिंजा ऑपरेशन थियल आहिनि त उन्हनि खे दवाऊं कोन्हनि। इहा सॼी सिंध जी हालत आहे। उते असांजे जेको माण्हुनि जो रवैयो आहे, माना असांजे सिंध जो इहो आहे त भई हिकिड़े शहर खां ॿिए शहर वेंदा आहियूं, चवंदा आहियूं परदेस वेंदा आहियूं, ख़ुशी मां कोन था वञूं। कराची बेसिकली कंहिंजो आहे कोन्हे, वज़ाहत ॾियण जी ज़रूरत कोन्हे, कराची असांजो ई शहर आहे। पर इहे पर असां न निकिरंदा आहियूं। कराची पहुता आहियूं त एतिराज़ शुरू थी विया आहिनि त सिंध जे माण्हुनि खे कराची में आबाद करण जी साज़िश कई थी वञे। समाजी हिकिड़ी तंज़ीम जो अॻुवान आहे, उर्दू स्पीकिंग आहे, उन जी हिकिड़ी वीडियो वायरल थी अचे त मूंखे मैसेज करे माण्हू चवनि था तूं जेको आहे ॼाणी वाणी करे सिंध जे माण्हुनि खे कराची में आबाद थो कराए। भई कराची बि त सिंध आहे, सिंध जे माण्हू खे कहिड़ो आबाद करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हुन जूं कैपिटल आहे, अची सघनि था, रही सघनि था। पर इन तर्ज़ जी जेका सियासत आहे, माना क़यामत जा हिकिड़ा मंज़र आहिनि, माण्हू मरनि पिया, माण्हुनि खे दवाऊं न आहिनि, खाइण लाइ मानी कोन्हे, खाइण ॿारनि लाइ खीर कोन्हे, कपिड़ा पाइण लाइ कोन्हनि, छत मथां कोन्हे, तंबू लाइ माण्हू परेशान, टेंट लाइ माण्हू परेशान। उते वरी इहा सियासत शुरू थी वई आहे नफ़रत वारी, त हीअ कराची छो था अचो? भई कराची असांजो ई आहे, कराची सिंधी माण्हुनि जो आहे, तव्हां कंहिंखे कीअं था रोके सघो त नथा अचो? बराबरि उन सुठी वीडियो में जवाबु ॾिनो, चयो त भई हीउ वक़्तु सियासत करण जो न आहे, हीउ वक़्तु क़यामत जा मंज़र आहिनि, बिना कंहिं नफ़रत जे, बिना कंहिं ज़ात पात जे इंसानियत जी ख़िदमत कयो। ऐं वाक़ई ईअं हुजणु घुरिजे, हीअ वक़्तु ईअं कोन्हे त भई वेही करे कंहिं ते तनक़ीद कयूं। हुकूमतूं तनक़ीद करे सघूं था, हुकूमत तनक़ीद करण जो मक़सदु इहो कोन्हे असांखे हुकूमत वणे नथी। हुकूमत तनक़ीद ॿिनि जे करे कंदा आहियूं त भई निकिरो, पंहिंजे माण्हू घरनि खे रियलाइज़ करण जी कोशिशि कंदा आहियूं त वञो, वञी करे माण्हुनि जी मालिकी कयो, निशानदेही कंदा आहियूं।
हुकूमतनि लाइ कंदा आहियूं। पर असां हाणे हीउ वक़्तु अहिड़ो आहे त सभिनी खे निकिरणु घुरिजे, मजबूरी तौर ते सभिनी माण्हुनि खे निकिरणु घुरिजे। जंहिंजो जेतिरो बस पुॼे, मुंहिंजो सिर्फ़ु एतिरो बस पुॼी सघे थो, मां पंहिंजे पाड़े वारे खे ख़बर आहे उनजे घर में मानी कोन्हे, मां मानी ॾेई सघां थो, एतिरो कमु मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे, मां बि कयां। ऐं सभु गॾिजी करे निकिरूं ऐं नफ़रतूं ऐं जेको आहे त इन टाइप ते हीअ छो था अचनि, हीअ छो हेॾे न अचनि, हीअं न थियणु घुरिजे, हीअं थियणु घुरिजे, इहो वक़्तु इहो न आहे। सभिनी खे मजमूई तौर ते जेका हीअ तनक़ीद कई आहे उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त हुकूमतनि खे जेको आहे होश मां कमु वठणु घुरिजे। जेका आहे पीपुल्स, ख़ासि तौर पीपुल्स पार्टी सरकार खे होश मां कमु वठणु घुरिजे त जन सिंध जे माण्हुनि तव्हांखे इक़्तिदार बख़्शियो आहे, उहे माण्हू दर पदर आहिनि। जन माण्हू सदाईं तव्हांखे उरूज ते विहारियो आहे, अॼु उहे दर पदर आहिनि, अॼु हुनजी मालिकी कयो। अॼु मुंहिंजो प्रोग्राम वणियो त शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सुभाणे वरी कंहिं ॿिए शुभ मुलाक़ात थींदी। अलाह।